सखरण में सिंधियाना न्यूज़ नेटवर्क के रिपोर्टर राजकुमार ओड मूजिब सखरण शहर के मोहल्ले लीला आबाद के रहवासी अनीस अहमद सुमरो सखरण प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त जिथे मां कमु कंदो आहियां उते हिकिड़ो OCS मिलियो जंहिंमें सिर्फ़ु मुख़्तियारकार लिखियलु आहे। ख़बर नाहे किथां जो मुख़्तियारकार आहे, सखरण जो आहे, नवाबशाह जो आहे या काज़ी अहमद जो आहे, अलाए कहिड़े सिंध जे डिस्ट्रिक्ट अलाए थी सघंदो पाकिस्तान जे कहिड़े जो आहे, सिर्फ़ु मुख़्तियारकार लिखियलु हो ऐं मुआरी एड्रेस में नालो ऐं क़ाइदे आम यूनिवर्सिटी। त पोइ वरी मूं हुन खां पुछियो त भई किथां जो आहे, त इन्हनि चयो त शायदि सखरण जो आहे। पोइ उन शायदि वारे लफ़्ज़ में मूंखे थोरो ख़दशो थियो। पोइ मां वरी कोशिशि करे हिते पंहिंजे शहर सखरण में आयुसि, मुख़्तियारकार सां मिलण जी कोशिशि कई। पोइ हुते असिस्टेंट मुख़्तियारकार साहिबु चयो हा इहो प्रोसेस हले पियो। पोइ हाणे एड्रेस जी ख़बर न आहे छा आहे, त उहा कंफर्म न आहे, त इन करे थी सघे थो इहा शइ थी हूंदी, पर हुननि खे शायदि इहा ख़बर न आहे त जेको एड्रेस कंहिं बि केस जी या कंहिं बि शइ जी हूंदी आहे उहा कॾहिं बि चेंज कोन थींदी आहे। उनजो सबूत मूं वटि हींअर बि खीसे में आहे त उहा मुंहिंजी एड्रेस हींअर बि उहा ई आहे, हाउस नंबर 54 मोहल्ला लीलाबाद तालुका सखरण डिस्ट्रिक्ट नवाबशाह। हींअर बि मां खणी घुमंदो आहियां, मूंखे चेंज करण जी ज़रूरत न आहे ऐं फ़िलहालु मां चेंज बि कोन कंदुसि। छो जो इहो सॼे जो सॼो मामिलो असांजी जॻह जो या मिल्कियत जो या जेके बि मूंसां तालुक़ु रखंदड़ शयूं आहिनि उन जो को बि फ़ैसिलो कोन थियो आहे कंहिं बि हुकूमत जे ऑफिस में या कंहिं बि हुकूमत जे इदारे में। इहो अञा पेंडिंग आहे। उनजो वॾे में वॾो सबूत इहो आहे त इहो सेशन कोर्ट नवाबशाह डिस्ट्रिक्ट जे टेबल ते इहो केस पियल आहे। इन खां अॻु में बि मूंखे असिस्टेंट कमिश्नर बलोच साहिबु सखरण जो आहे, उन मूंखे घुरायो ऐं चइनि त बाबा तव्हांजा जेके ॿाहिरि आहिनि उहे ॾेई विया आहिनि एप्लीकेशनूं, सो तव्हां छा था चओ ॾियो। मूं चयो बाबा न, असांजो मसइलो जेको आहे न घर जो मसइलो तमामु क्रिटिकल सिचुएशन में हलंदड़ आहे, इन करे तव्हां ऑफिसर वणे जीअं कयो, पर को बि नुक़सानु थिए या छा त पोइ उन में मां कंहिंजी बि कोन कंदुसि रिलीफ, कंहिंखे कोन ॾींदुसि, छाकाणि जो नुक़सानु शुरूआति थियल ई गवर्नमेंट जे इदारे खां आहे जंहिंजो असीं सभु भोॻियूं पिया। उन में पहिरें नंबर ते त मां पियो भोॻियां। त मां इहा शइ उन्हनि खे सम्झाई। पोइ हुननि उनखे ईज़ी वरितो या लाइट या डिफ़िकल्ट या जहिड़े नमूने सां वठनि, त मूं उन्हनि खे ॿुधायो हो, पर उन जे बावजूदि इहा शइ मूवमेंट हलंदी अचे पई ऐं माना हीअ था चवनि हर शइ लिक में इहा शइ कंदा वेंदासीं, हीअ असांखे छा कंदो। हुन वधीक चयो त मुंहिंजो ख़ानदानी प्रॉपर्टी जो केस नवाबशाह सेशन कोर्ट में हलंदड़ आहे। गुज़िरियल ॾींहुं OCS जे ज़रिए असिस्टेंट कमिश्नर सखरण जी तरफ़ां मूंखे लेटर मिलियो जंहिंमें सिर्फ़ु मुख़्तियारकार लिखियलु हो, जंहिं मां ख़बर न पवे त किथां जो मुख़्तियारकार आहे। इन सिलसिले में अॼु मां असिस्टेंट कमिश्नर सखरण जी ऑफिस में संदसि क्लार्क सां मिलियसि, जंहिं ॿुधायो त अव्हां जे ॿाहिरि दरख़्वास्त ॾिनी आहे जंहिंजे लाइ अव्हांखे लेटर मोकिलियो वियो। उन खां पोइ मां मुख़्तियारकार ऑफिस आयसि ऐं उन खां पुछा कयमि, जंहिं चयो त अव्हां जे ॿाहिरि जो मसइलो आहे जंहिं लाइ लेटर लिखियो वियो आहे। अनीस अहमद सुमरो ॻाल्हाईंदे चयो त असांजो नवाबशाह सेशन कोर्ट में केस हलंदड़ आहे। हुन जेको लेटर मोकिलियो उहो ग़लति एड्रेस ते मोकिलियो आहे, जेका हिकु साज़िश आहे। मुंहिंजी असली एड्रेस लीलाबाद सखरण जी आहे। ख़बर न आहे हीअ ग़लति एड्रेसूं छो पिया इस्तेमालु कनि, उन में मूंखे को बि नुक़सानु पहुतो, उनजो ज़िम्मेवार इंतिज़ामिया हूंदी। हुन चयो त AC सखरण खे ख़बर न आहे त कहिड़नि सबबनि करे मामले खे सीरियस न पियो वठे। उन लाइ आउं सभिनी खे आगाह करणु चाहियां थो त असिस्टेंट कमिश्नर सखरण क़ानूनी तरीक़े सां मामले खे हल करे। ॿी सूरत में आउं पंहिंजे हक़ ऐं मिल्कियत जे क़ानूनी तहफ़ुज़ लाइ क़ानूनी कार्रवाई जो हक़ रखां थो। हुन आला हुकाम खां पुरज़ोर मुतालबो कंदे चयो त हिन मामले जी जांच करे मूंसां इंसाफ़ कयो वञे।